जेकॾहिं अंग्रेज़ी लफ़्ज़ जेको आहे हिकु या ॿिनि अखरनि ते मुश्तमिल आहे ऐं उन लफ़्ज़ जो जेको आख़िरी अखर वाय आहे त उन लफ़्ज़ जो जेको आवाज़ आहे उहो असां अलिफ ज़ेरे ए में पढ़ंदासीं। जीअं मा ए, वा ए, क्रा ए, शा ए, वा ए। अहिड़ी तरह जेकॾहिं अंग्रेज़ी लफ़्ज़ में 3 या 4 अखर आहिनि ऐं उन्हनि जे आख़िर में वाय आहे त उहे जेके अल्फाज़ आहिनि असां उनखे अलिफ ये ज़ेरी ई जी आवाज़ में पढ़ंदासीं। जीअं में, नी, मो, नी, डोन, ई, हो, नी। हाणे जेको अखर आहे उहो आहे एफ। अंग्रेज़ी ज़बान जो अखर एफ सिंधीअ जे हिकु अखर फे जे लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। जहिड़ी तरह सां फरज़ाना, फातिमा, फिदा। हाणे अखर आहे जी। अंग्रेज़ी ज़बान जो अखर जी सिंधी ज़बान जे 3 अखरनि गाफ, गॾ, गे, गऊं, ङे, सिंग जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। जहिड़ी तरह सां गुलज़ार, गुल, गुलाब, गेरेलो, ॻड़ी यासीन, ॻाढ़ो, मंगरियो, मंग, सिंग। अहिड़ी तरह जेकॾहिं जीअ खां पोइ ई, आय, वाय अखर इस्तेमालु थियल आहिनि त उन जीअ जो आवाज़ असां जीम में पढ़ंदासीं। जीअं जनरल, जिंजर, जैक्सन। जेकॾहिं जीअ खां पोइ ए ओ यू अखर इस्तेमालु थियल आहिनि त उन जीअ जो आवाज़ गाफ में पढ़ंदासीं। जीअं गेम, गो, गन। अहिड़ी तरह जेकॾहिं जीअ खां पोइ को बि कॉन्सोनेंट इस्तेमालु थियल आहे त उन जीअ जो आवाज़ गाफ में पढ़ंदासीं। जीअं गिलास, ग्रास, ग्रांट। अखर आहे एच। अंग्रेज़ी ज़बान जो अखर एच सिंधी ज़बान जे 2 अखरनि हे हजम ऐं हे हाथी जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। मिसाल तौर ते हाजी, हफ़ीज़, हामिन, हारून, होत, हालार। अखर आहे जे। अंग्रेज़ी ज़बान जो अखर जे सिंधी ज़बान जे 3 अखरनि जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। जीब जुती, ये गिरङ ऐं ञे मुञ। जीअं हे जुमन, जबार, जाफ़र, जाम, जामोट, जामड़ो, मञता, मञण ऐं मञ।